पनुआकिल पुलिस पारां SHO शहाबुद्दीन कोलाची पुलिस पार्टी सां पनुआकिल में मंशात फरोश समाजी बुराइन जा आॾा हलाईंदड़ ऐं बुके जुआ जे कारोबार करे अवाम खे खटींदड़ गैंग खिलाफ़ कार्रवाइयूं तेज़। SHO पनुआकिल शहाबुद्दीन कोलाची पुलिस सां गॾु नकली शराब ऐं बुकी जुआ जे गैर कानूनी हलंदड़ अॾनि ते कामयाब छापो हणी मंशात बुकी जुआ जो अॾो हलाईंदड़ जेको ज़हीर जतोईअ खे मंशात समेत सोघो करे केस दाख़िल करे वरितो आहे। जॾहिं त बदनाम मंशात फरोश ऐं बुकी जुआ जा अॾो हलाईंदड़ जीतू राम, सागर कुमार, मनु शेख, निज़ाम चौहान फरार थियण में कामयाब थी विया। पनुआकिल पुलिस मूजिब शहर में मंशात जुआ समाजी बुराइन जो कारोबार अवाम खे लुटींदड़ समाज दुश्मन अनासरनि खिलाफ़ कार्रवाई जारी रहंदी। शहरी अवाम तावन कनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची